टोडो मोहम्मद खान, इशफाक हुसैन गोपाल। शहर के मेडिकल स्टोरन ते सरकारी दवाउन के विक्रे, नकली दवाउन, नशियावर दवाउन के विक्रे खिलाफ जसकम जिले नायब सदर जावेद हालीपोटो, सुहेब जमाली, गुलशेर कोलाची, सूफी हामिद सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त टोडो मोहम्मद खान में मुक़ररु थियल ड्रग अमलो नाअहिल आहे जेके कंहिं बि मेडिकल स्टोर की मॉनिटरिंग नथो करे। स्टोर मालिक ग़रीब मरीज़न के ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। ग़रीबनि खे नकली दवाऊं ऐं एक्सपायर थियल दवाऊं कूड़ा स्टिकर हणी विकिरो करे रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त मेडिकल स्टोर मालिक बग़ैर डॉक्टर जे पर्ची जे नशियावर गोरियूं ऐं इंजेक्शन ब्लैक ते विकिरो करे नौजवान नस्ल जी तबाही जो सबब बणिजी रहिया आहिनि। सरकारी अमले जी मिली भगत सां सरकारी दवाऊं विकिरो करे लखे रुपयनि जी करप्शन करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त मौजूदा ड्रग अमलो बरतरफ़ करे DC जी अॻवाणी में मॉनिटरिंग बोर्ड जोड़ियो वञे जेको मेडिकल स्टोरनि ऐं सरकारी अस्पतालुनि जी जांच करे।